ज़मीन में हज़ारों एकड़ गवर्नमेंट जी पई आहे, उते वञी कॉलोनी ठाहियो। हिते ही छो था अहिड़ो सुहिणो बाग ख़तमु करियो। नाज़रीन, मीरपुर जे सिंध हार्टिकल्चर ऑफिस जी जगह सीट फार्म ते हींअर असां मौजूद आहियूं, जंहिंमें हार्टिकल्चर रिसर्च जी जेका हिते ज़मीन हुई तक़रीबन सरकारी ज़मीन 250 एकड़ आहे, जंहिं मञा 78 एकड़ जेका बेनज़ीर बस्ती जे नाले ते हितां हार्टिकल्चर जे ऑफिसरनि पारां जेका इहा ज़मीन गैर आबाद ॼाणाए या उन्हनि जी जेका प्लाटिंग कराई वई आहे, जंहिंमें हिन वक़्तु असां जेकॾहिं मौजूद आहियूं इन में असीं तव्हांखे कैमरा जे अख सां ॾेखारे सघूं था त जेके बि अंब बीठल आहिनि तक वॾा वॾा अंब बीठल आहिनि, हिननि जे अंदरि फ़सुल बि हो। उन खां अलावा जेके चिकुन जा बाग आहिनि इहे सभु वॾे जेका हिननि पट करे छॾिया। हिन वक़्तु असीं तव्हांखे ॾसूं त केॾा वॾा वण जेके आहिनि वढे छॾिया अथनि ऐं हिते इलाइक़े वासियुनि जे एहतजाज खां पोइ कुझु जेके वण या जेके रहियल आहिनि मगर हार्टिकल्चर जे ऑफिसरनि पारां हिन ज़मीन खे गैर आबाद ॼाणाए इहे वणनि जी बि वाढी शुरू कराए छॾी आहे। इहा जेका बेनज़ीर बस्ती जे नाले जेका प्लाटिंग थिए पई उहे असीं तव्हांखे ॾसियो त उन्हनि प्लाटिंग जा रस्ता या पटड़ियूं ठाहे छॾियूं आहिनि। उन हवाले सां हिन वक़्तु असां गॾु ॻोठणा मौजूदु आहिनि, उन सां ॻाल्हि ॿोल था करियूं त हुनजो छा चवणु आहे। 80 एकड़नि जे तक़रीबन लॻभॻि आहे बाग, तंहिंमें चक्कू जो वण आहिनि, अंबनि जा वण आहिनि, बेरनि जा वण आहिनि, ज़ैतून जा वण आहिनि, तमामु सुहिणो बाग आहे। हिनखे कटणु न खपे आहे, कॉलोनी हिनखे ठाहिणी हुई त ॿिए पासे किथे ठाहींदा। हीअ भली ज़मीन जेकी हिनखे बंजर ॼाणाए ऐं हिनखे गैराबाद करे इहा कॉलोनी पिया ठाहिनि, इहो सफ़ा नाइंसाफ़ आहे। इहो कंहिं चीज़ अवां भला हितां अवां जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि MP या MNA या हींअर जेको ज़िले काउंसिल या मेंबर इन्हनि वटि विया आहियो न? बिल्कुलु, असां सभिनी वटि विया आहियूं, असांजी कंहिं बि मदद कान कई आहे। अहिड़ा सिंध जा अंब भला भला माना कटिजी विया आहिनि, हुकूमत कंहिं ॻाल्हि जो गौर ई नथी करे। इहे अहिड़ियूं वैरायटियूं आहिनि, इन्हनि में माना निमाश में वैरायटियूं असीं वञी लॻाईंदा हुआसीं, पहिरें नंबर में ईंदियूं हुयूं। उहे निमाश जूं वैरायटियूं हींअर कटिजी वियूं, वण बर्बाद थी विया। असांखे ॾुख जहिड़ी ॻाल्हि थी वई आहे। असां ही निपाए निपाए वॾा करे क़ाइमु कया, हींअर उहे असांजे अॻियां कटिजी वञनि था, असांखे रुअण थो अचे। ही हुकूमत छो गौर न कयो आहे? ही ऑफिसरनि ही सॼो लिखी ॾिनो आहे, रमज़ान साहब ऐं तंहिंखां सूमरो साहब, DG नूर मोहम्मद साहब, इन्हनि लिखी ॾिनो आहे त ही गैराबाद ज़मीन पई आहे, ही गैराबाद आहे। इन्हनि में 5-10 हज़ार माण्हू बेरोज़गार थी विया ऐं अहिड़ा अहिड़ा वण कटिजी विया, चक्कू कटे, खीरोल कटे ऐं अंब कटे, इहे वैरायटियूं कटे ऐं पठाणनि इहे काठियूं वञी विकिणी छॾियूं आहिनि। बाक़ी जेके आहिनि उहे ज़ाहिर पियूं आहिनि। हींअर बि पाण ॾिसंदा वीडियो में त छा कटिजी वियूं आहिनि, छा रहिजी वियूं आहिनि। बेनज़ीर जे नाले ते ही कॉलोनी ठहे थी, हुतां पैसा प्लाटनि जा वठी वेठा आहिनि, माण्हुनि सां प्लाट विकिणी वेठा आहिनि, बेनज़ीर खे बदनाम करे वेठा आहिनि ऐं उहे माण्हू हाणे हिते बेरोज़गार कनि था, हुते कॉलोनी ठाहिनि था, पैसनि ते प्लाट विकिणनि था। ही त ज़ाहिरी ज़ुल्म आहे। हिते गरीब बेरोज़गार थी विया ऐं ही वण जेके वठी आहिनि, ही त ज़ुल्म आहे। अंब जेको आहे मेवात इहा सिंध जो सिंगार हूंदो आहे। सिंध में माण्हू पैसनि ते चकियूं आणे पंहिंजूं पोखे हिननि खे भायल कंदा आहिनि। ही तयारु शइ हुननि खे ख़तमु कंदा आहिनि त हुकूमत जो गौर न आहे छो? ही ऑफिसरनि ही सॼो ताउन करे छॾियो आहे, अहिड़ो कारो मुंहुं करे छॾियो आहे, बदनाम करे मुल्क के छॾियो आहे। सॼो ऑफिसर खाई पंहिंजा पेट भरिया आहिनि। असां ग़रीबनि जी का न हली, असां पहिरीं बि ॻाल्हायो, पहिरीं बि रेडियूं कयूं, पर कंहिं ॻाल्हि जो हुकूमत गौर ई न कयो आहे। हाणे गौर जो इंसाफ़ हिते करे त अंब माना अहिड़ा अहिड़ा भला भला वढे किराए छॾिया अथनि, के विकिणी काठ खाई विया, ऑफिसर खाई विया, पठाण खाई विया। असां मिसकिन कुझु कोन सघियासीं, जो ग़रीब हुआसीं। असां ॿुधाई असांजा बच्चा रुली विया, असीं बर्बाद थी वियासीं। ही फार्म के 100 साल का मथे असीं हिते वेठल आहियूं, हिंदुस्तान पाकिस्तान खां वठी असांजा अब्बा ॾाॾा हिते दफ़नजी आहिनि, हू क़ब्रिस्तान ठहियो पियो आहे। असांखे ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे त ही वण छो वढियूं? यार ही असां चऊं था त माना ज़ुल्म आहे सरासर। छाजे करे त ऑफिसर अची ॾिसनि, माना जेके असांजा MLA MP आहिनि उहे अची सर्वे कनि, घटि में घटि सर्वे कनि, ॾिसनि बनी गैराबाद आहे या आबाद आहे।
उहे सर्वे कोन था कनि ईअं इशू करे लिखी ॾींदा त बाबा हीअ गैराबाद आहे भला वञी ठाहियो पर ठाहियो आहे कहिड़े हिसाब सां ठाहियो इहो त सोचो त हिते हिकु वण बीठा आहिनि हिन में वैरायटियूं आहिनि लंगड़ो आहे दसड़ी आहे सिंधड़ी आहे चौसो आहे मन जेके भले में भलियूं वैरायटियूं मन पंहिंजो इन में फार्म में आहिनि वैरायटियूं आहिनि ज़बरदस्त चकू आहिनि ज़ैतून आहिनि अंब आहिनि इहे पंहिंजो ॼमूं आहिनि एतिरो त घटि में घटि सोचनि त हेतिरा वण जॾहिं वढिबा ई त खून जे बराबरि आहे बिल्कुलु ज़ुल्म आहे एतिरो त असांजा जेके DG आहे उहो त ॾिसे असांजो हालांकि असांजो बलोच आहे पर उहो अची गौर करे ॾिसे त हीअ सभु वाकई माना गैराबाद कोन्हे आबाद आहे छाजे करे त हीअ जेको प्लाट ठाहिया विया आहिनि प्लाट अॻे खपी विया आहिनि मूंखे घणा हाणे उते चवंदा त कॉलोनी ठही पियो नालो कॉलोनी जो आहे बाक़ी प्लाट बि विकामजी विया आहिनि हिन पीर आफ्ताब शाह जेलानी उन में उनजो हथु आहे ऐं जेको सो पंहिंजो असांजो DG बलोच आहे उनजो हथु आहे सभु भाई वारनि हा जेके ऑफिसर हाणे जेको चवनि था त 2011 में वई आहे जेके हाणे 16-17 पियो हले त 6 साल जी जेका रक़म हुई इहा केॾांहुं वई ऑफिसरनि खां इहो घटि में घटि पुछनि त इहो केॾांहुं कयो जेको 6 साल जो रक़म हो बंजर ॼाणाए छॾी हालांकि उहा ज़मीन जेकी 2011 में बोर्ड आई हुई उन में उन्हनि चयो हीअ ज़मीन गैराबाद आहे बंजर आहे त एतिरो कोन सोचियो त माना 6 महीननि में हू ज़मीन वरी सही थी वई त अची ॾिठूं कोन हुननि हुते लिखी ॾिनी त हिन में सही कणिक थींदी आहे पंहिंजो अलाह तो कने केॾे माना जेको फसल लॻाई भाॼी थींदी आहे जेको बकर थींदो आहे हर शइ फुटियूं थींदियूं आहिनि ज़बरदस्त मकई जोअर झंतर माना हर शइ भली थींदी आहे अहिड़ी ज़मीन आहे हिते जो अलाह जो नालो वठी को माण्हू लॻाए छॾो उहो बि ॼमंदो पर उते हिननि गैराबाद खे हीअ त सरासर ज़ुल्म आहे हीअ अंब किराया पिया वञनि घटि में घटि एतिरो त सोचीनि हीअ त खून जे बराबरि आहे जे असांजे अगरि कुझु करे था अटूं त बाबा पुलिस अचे असां ते डोड़ थी करे चए बाबा फिलाणे MLA मोकिलियो असांखे कमु करणु ॾियो हिननि खे असां त माफ़ करण बि कोन थी छॾियो पर छाजे करे त चए बाबा साईं मोकिलियो त तव्हां कमु करणु छॾियो हाणे असां ग़रीब माण्हू जे चुरूं था त असांखे था माराइनि ॿई पासे असां था मरूं नाज़रीन हिन वक़्तु असां गॾु मौजूदु आहे हिन बाग जो ठेकेदार जेको उन सां ॻाल्हि ॿोल था करियूं त हुनजो छा चवणु आहे केतिरे लखनि जो तव्हां ठेको वरितो आहे ये 8,60,000 जो केतिरा पैसा ॾेई चुका आहियो असां 4 लाख ॾेई चुकासीं बिल्कुलु 3 महीना हिन जो पाणी बंदि कयो वियो असां साहिब खे इतला पाणी बंदि करे वियो चए बाबा हीअ अंब सभु कटबा चए बाबा हिन जो पाणी बंदि कयो हुयो 3 महीना पाणी बंदि कयो जेको पाछाटी वैरायटी हुई सभु पाछाटी वैरायटी कचो असांखे पटराए अंब किराए हाणे रोज़ साहिब बीठो आहे असांखे चए थो पैसा ॾियो पैसा असां चयो कोन अंबनि जी त उपज तव्हांखे मिली कोन्हे बाक़ी छा पैसा तव्हांखे पैसा असांखे रोज़ घुरनि था असांजो पैसा असांखे ठाहिया ई 1500 पेटी टोटल निकिती आहे समय हुननि जो पंहिंजो मज़ूर मथां बीठल थियो असांजे मथां लिखियो आहे उन सभु ॻाल्हि 1500 पेटी मां ठाहियो छा आहे पाछाटी कहिड़ा अंब आहिनि भला हीअ रुगो सिंधड़ी अंबनि या इन सां गॾु ॿियूं वैरायटियूं न सिंधड़ी हिकिड़ी छोकिरी आहे सम्झ हिन में जुल्फ़े बंगाल आहे फजरी आहे लीलम आहे साले भाई आहे सभु लंगड़ो आहे सभु वैरायटियूं आहिनि पंहिंजो हीअ दसड़ी आहे शुक्र सभु वैरायटियूं आहिनि बाग़ सुठो पर बाग़ जो पाणी बंदि कयो वियो त बाग़ सम्झ पितो न कयो ठेको तव्हांखे केरु ॾींदो आहे को टेंडर वग़ैरह थींदो आहे या हीअ ऑफिसर पंहिंजी मर्ज़ी सां ठेका न ऑफिसर न लीलाम थींदो आहे बाक़ाइदे सभु साहिब वेंदा आहिनि हार्टिकल्चर ॾींदो आहे असांखे इहे पंहिंजो इमाम अली साहिबु वेठो उन लिखत करे ॾिनो असांखे केतिरे अरसे खां ठेको खणंदा पिया असांखे पहिरियों साल ई ठेको खयो आहे सभु हिते पंहिंजे ॻोठ जा ई ॿिया खणंदा हुआ ठेको इहो हींअर भला कहिड़ो कहिड़ो बाग आहे जेको हीअ बिल्कुलु वढे पिया छॾनि ऐं जेका बेनज़ीर बस्ती नाले सां प्लाटिंग कई पई वञे ऐं कहिड़ा कहिड़ा बाग सभु लंगड़ो सॼो ख़तमु कयूं हीअ पंहिंजी वैरायटी जुल्फ़े बंगाल ख़तमु कयूं फजरी ख़तमु कयूं साले भाई ख़तमु कयूं इहे सभु चोकड़ियूं 2 टे ख़तमु कयूं सिंधड़ी जी मेन चोकड़ी आहे जेकी उहा बि ख़तमु करे विया बाबा ही 2011 में ऑफिसर ॾेखारियो गैराबाद फार्म त गैराबाद आई हिते 400 घर बलोचन जा 400 हाजरनि जा कोली असां मज़ूर हारी आहियूं फार्म जा ही 100 साल खां आबाद आहे हिते बेनज़ीर जे कॉलोनी जे ठाहिण सां बाग कटिया विया त ही मोहतरमा जो मोहतरमा चवे त गैराबाद आबाद ज़मीन जेकी गैराबाद करे माण्हू करे हू रोटी मकान में लॻा रोटी मकान में छीनीनि पिया हाणे अहिड़ा कामोरा अची विया आहिनि असां वज़ीर आला खे चयो पीर आफ्ताब शाह जेलानी खे चयो सभिनी खे चयो MP प्रेस ते ॿिए ते जलसा कया ग़रीबनि जी केरु कोन ॿुधी हितां भरे वञनि अॻियां ॾेखारीनि कोन था को बि कोन्हनि हिते असां पाण ॾिसो त केॾो ग़रीब माण्हू सां ज़ुल्म लॻो पियो मिनिस्टर असांजो राहिल शरीफ़ सां नवाज़ शरीफ़ सां इहो महिरबानी गुज़ारिश आहे असां हिनखे चई हथु ॿधी ग़रीबनि सां तकायूं त असां ग़रीब जो हक़ करियो अचे सरज़मीन अची ॾिसो असां ग़रीबनि जी इहा असां गुज़ारिश आहे असां ग़रीबनि खे बेरोज़गार कयो असांजो मकान रोटी ॾियण जे बदिरां असांजा रोटी मकान छीनी पिया वञनि मोहतरमा ईअं चयो छा जिन्स हज़ारों जिन्सूं आहिनि हिते असां बलोच रटो सिंधड़ी अलाए कई जिन्सूं आहिनि हिते ऐं तंहिंखां सवाइ मोहतरमा चयो त इहो ज़ुल्म करियो मुंहिंजे मरण खां पोइ मकान ॾियण खां पोइ ज़ुल्म आहे ऐं तंहिंखां सवाइ हिकिड़ो अलाए उत्तर साइड जा खैरपुर जा लाड़काणे जा लिहारी जा सभिनी जा प्लाट हुननि जा ग़रीब खे कोई त कोन्हे प्लाट कोई जाइज़ कोन्हे ॾियण वारो हिते हक़ करियो
असां मोहतरमा असां बिलाल भुट्टे सां इहो अर्ज़ु था करियूं अचां असांजो असां पीपल्स पार्टी जा कट्टर मुजाहिद आहियूं असां सोशल कुर्बानियूं ॾिनियूं जेलनि ते असांजे वॾनि ॾिनियूं असां सां को बि जाइज़ कोन आहे ज़रदारी साहिबु वेठो आहे सऊदी में ही कॉलोनी करियो हू कॉलोनी करियो जेकी गैराबाद आहे उते करियो न ही त आबाद आहे न कहिड़ो मोहतरमा जाइज़ ताईं कनि था नाजायज़ आहे सरासर नाजायज़ आहे सरासर नाजायज़ आहे गवर्नमेंट सीट फार्म गवर्नमेंट सीट फार्म जी ज़मीन आहे असीं हिते 100 सालनि खां वठी हारी आहियूं ही अंब लॻाया आहिनि असां ही सभु कारोबार किसो ही ज़मीन असां हिननि बंजर लिखाई आहे कहिड़े मतिलब सां लिखाई आहे ये लिखाए पुछो त ये कंहिं लिखाई आहे ही सिंध ही ऑफिसरनि लिखी आहे चौधरी लिखी आहे चौधरी हाँ हिते जे ऑफिसर चौधरी लिखे जेके 4 अंब सॼा पोइ 6 महीने खां वरी आबादी असां कई आहे ये आबादी जी रक़म केॾां वई ही सभी इन्हनि हड़प करे हाणे ही बंजर लिखाई आहे हिन में हज़ारूं वणनि ही ॾिसो था पाण हज़ारूं वणनि चकू अञा चकू त अॻिते आहिनि उहे वढिबा उहे चकू वढिबा ही अंब अहिड़ी हालत वढिबी आहे हुकूमत आहे कोन नालो बेनज़ीर जो बदनाम बेनज़ीर के कनि था बेनज़ीर की ॿी ज़मीन कोन्हे बेनज़ीर जो फ़ाइदो था वठनि बेनज़ीर जो ॻाल्हि में फ़ाइदो था वठनि हू त मरी वई ग़रीबनि खे छा ॾींदी ही बेनज़ीर खे ईअं करे बदनाम करे बस्तियूं था ठाहिनि बंजर ज़मीन में वञी ठाहियो न गैराबाद में ठाहियो आबादल ज़मीन में खाई पी हड़प करे हींअर बंजर पिया ठाहिनि असांजो ॻोठ गुलाम मोहम्मद देह 110 जे अंदरि तक़रीबन असांजे अबे ॾाॾे खां वठी ॻोठ आहे हिन ॻोठ जे अंदरि असांखे का सहूलियत कोन्हे जॾहिं बेनज़ीर कॉलोनी ठहे थी असांजे ॻोठ जे अंदरि न स्कूल आहे न मदरसो आहे न मस्जिद आहे अहिड़ी का बि सहूलियत कोन्हे अस्पताल कोन्हे PP जे दौर जे अंदरि खां वठी PP इन वण जेकी आहिनि ही नाजाइज़ वढिया विया आहिनि हिननि जो को बि प्रूफ कोन्हे हिननि वटि को बि साबिती कोन्हे जे बेनज़ीर कॉलोनी ठही आहे कहिड़े प्रूफ ते ठहियल आहे हीअ असांजे अबे ॾाॾनि खां वठी इहा बनी असीं कंदा अचूं था बेनज़ीर जी छा शहादत खां पोइ बेनज़ीर इहो चयो त आऊं मरी वञा मुंहिंजे पोयां जेके बि आहिनि ज़रदारी अचे त ज़ुल्म कंदो वञे कहिड़े नौअत सां हुन ज़रदारी अचे ज़ुल्म कयो आहे वज़ीर आज़म खे अपील था करियूं वज़ीर आला खे अपील था करियूं पाकिस्तान जे सदर खे अपील था करियूं हू अची सरज़मीन ॾिसे ऐं पाण इहो मूं संबत कयो आहे नवाज़ शरीफ़ साहिब सां मिलण जो ऐं वञी नवाज़ शरीफ़ सां मिलंदो त ख़ासि इन ई बनी जे नौअत सां हू चवंदा करप्शन हिन खां वधीक कहिड़ो हूंदो आहे असां ग़रीबनि सां कहिड़ो ज़ुल्म आहे हिते अची ॾिसनि सरज़मीन अचे नवाज़ शरीफ़ ॾिसे सदर अची ॾिसे आर्मी अचे ॾिसे नेब अची ॾिसे हीअ असां सां कहिड़ो ज़ुल्म आहे असांजे पर ॾाॾनि खां वठी ज़मीन असां वटि आहे अगरि हिननि खे स्कीम ठाहिणी आहे त ॿिए जाइ ते बेनज़ीर सरकारी ज़मीन घणी पई आहे उते वञी ठाहिनि असांखे एतिराज़ कोन्हे असां पाण पिपल आहियूं हाणे हिन वैराइटियूं अहिड़ियूं हिन में आहिनि को चौसो आहे को सिंधड़ी आहे को दशहरी आहे माना ॼमूं आहिनि खीरोल आहिनि हर वैराइटी हिन में आहे माना हितां ॿिया माण्हू हितां अचे चकियूं खणी असांखां माना हितां वञी लॻाईंदा आहिनि हाणे इहो हितां वढाइण जहिड़ो असांखे पाण ॾुख थींदो आहे छा ॿुधई ही बनियूं असां आबाद कयूं असांजा वॾा मरी खपी विया असां बि हिते हाणे अची अधु वई खां मटे विया आहियूं ही बनियूं ही ज़ुल्म करे असां अंब पोखल बाइल करे ही असां हिसो गवर्नमेंट वठंदी ऐं असांजा अंब वठे न असांखे को घर जो को भितर बि असांखे कोन था ॾियनि घर मर को असांखे को कोन आहे ही ॿिए मुल्क जा माण्हुनि खे घर मिलिया आहिनि ही धारियुनि खे आबाद कनि था असांखे ढोड़ाए कढनि था हितां भई असांजा बच्चा पेट पारींदा हुआ हिते ही हाणे असां ज़ुल्म करे अंब वठे ज़ुल्म करे छॾनि ही घणे साल में हिकिड़ो पौधो तयारु थींदो आहे जीअं इंसानु पंहिंजे बचे खे पाले वॾो कंदो ईअं पाले वॾा कया हुआ हीअ हाणे वठे सॼा वठे ख़तमु करे छॾियूं नाज़रीन मीरपुर ख़ासि ज़िलो अंबनि जे हवाले सां मशहूरी माणींदड़ ज़िलो आहे मगर भेण बेनज़ीर बस्ती जे नाले सां प्लाटिंग करे हार्टिकल्चर खाते पारां जेको 78 एकड़ ते बीठल अंबनि जा वण उन खां अलावा चीकू जा वण या मुख़्तलिफ़ अंबनि जूं वैराइटियूं कटे हुननि खे तबाह करे छॾियो ऐं एतिरे ताईं जेका हिननि जा ज़मीन जा जेके वाटर कोर्स बि हिननि जा पंहिंजा आहिनि उन्हनि खे बंदि करे हथ सां वठी करे हिननि चिकुनि खे सुकाए छॾियो उन हवाले सां हितां जे आबादगारनि जा उन खां अलावा हिते जा जेके रहवासी आहिनि या हिन बाग़ जो ठेकेदार आहे उन्हनि जा तव्हां वीचार ॿुधाईंदा हिननि जो चवणु हो त हीअ जेके बि असांखे ठेको ॾिनो अथनि उन जा असांखां पैसा अॻुवाट वठी विया उन बावजूदि असांजो फसल लहण खां पहिरीं असांखां उहे पैसा घुरी रहिया आहिनि या पैसा असांखां वठी विया ऐं वणनि जी टोटल वाढी करे छॾी
अथनि हुकूमत खे घुरिजे या ज़िले इंतज़ामिया खां घुरिजे त फौरी तौर ते नोटिस वठी वणनि जी जेका वाढी बंदि कई वञे। कैमरामैन हबीबुल्ला लगारी, एजाज़ भट्टी सां गॾु नज़ीर पंवर, SN TV न्यूज़ मिरपुर ख़ास।